तुम्हारे भाउ ॾाॾूअ जी। बस कर। खबर आ तुम्हारे भाउ ॾाॾूअ जी। सिंधवासिन जे दिल जी धड़कन सिंधी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी। सिंधवासिन जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थियण वारियूं आहिनि। सिंधी सिलाई एक्शन ऐं मज़ा सां भरपूर सिंधी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी आख़िरी स्पेल जे मराहल में पहुची चुकी है। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अवांजा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अवांजो मनपसंद अदाकार आज़म मैंगल, जंहिंखे अवां रब्बन जे नाले सां सुञाणींदा आहियो, ऐं मीरा रिमशा शहज़ादी, उहा भी ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में रूबीअ जो किरदारु अदा करे पई। ना सिर्फ़ रब्बन ऐं मीरा, बल्कि जंहिंखे अवां जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो, अब्बास गुल ओढाणो अमानत जो किरदारु करे रहियो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलंदो? ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो घणी क़िस्मुनि जो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो? जेकॾहिं अवां भी अदाकार थियणु चाहियो था, जेकॾहिं अवां भी चाहियो पिया त असां भी ज़हर थी वई ज़िंदगी सोप सीरियल में कमु कयूं, मेगा सिंधी सोप सीरियल में कमु कंदड़ जा ख़्वाहिशमंद हज़रात, ख़वातीनो हज़रात, सिंध जा नौजवान टैलेंट, सिंध जा बासलाहियत बाशऊर माण्हू जेकॾहिं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु करण जा ख़्वाहिशमंद आहियो त असांजे स्क्रीन ते ॾिनल 030239011181 ते व्हाट्सअप नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो गडवाइस बि ॾींदा त असां ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इंशाल्लाह असांजी HD TV जी मैनेजमेंट टीम अवां सां ज़रूरु राब्तो कंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलंदो? खोड़ सारा मैसेजिस अचनि पिया, केतिरा ई व्हाट्सअप ते वॉइस मैसेज अचनि पिया, वॉइस कॉल अचे पई, वीडियो कॉल्स, ऐं दुबई, स्पेन, सऊदी अरब मां ॾे तोड़े परॾेह में जिथे भी सिंधी भाई रहन पिया, सिंधी भेनरूं रहन पियूं, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे अचण में इंतज़ार करे रहिया आहिनि त हीउ ड्रामो कॾहिं हलंदो। सो नाज़रीन, असांजी HD TV जी तरफ़ां ठांदड़ नई मेगा सिंधी सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंमें सिंध जा नाले वारा अदाकार शामिल आहिनि, जंहिंखे अवां रब्बन जे नाले सां सुञाणींदा आहियो, आज़म मैंगल, जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो, अब्बास गुल, ऐं जिन बाबा जे नाले सां सुञाणींदा आहियो, अकबर उतरादी, ऐं फ़कीर जे नाले सां सुञाणींदा आहियो, इस्माइल चांडियो, जंहिंखे मीरा जे किरदार सां सुञाणींदा आहियो, रिमशा शहज़ादी। ही सभु अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। ना सिर्फ़ ही, बल्कि अयूब आड़ी ख़्वाब एस भट्टी भी हिन ड्रामे में शामिल आहे। उन सां गॾोगॾु सिंध जो नौजवान टैलेंट, बासलाहियत ऐं सीनियर अदाकारनि ते ठादड़ ही नई मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी, जंहिंजो आख़िरी मराहल ते स्पेल फाइनल कम थी वारो आहे। सो नाज़रीन, जेकॾहिं अवां भी ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में पंहिंजी ख़्वाहिश ज़ाहिर करणु चाहे पिया त असांजे स्क्रीन नंबर ते ज़रूरु राब्तो कंदा। ऐं इन खां अलावा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अकबर उतरादी, आज़म मैंगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, एस भट्टी, इस्माइल चांडियो, गुल मुनीर, महबूब शेख, बिलावल खोखर, आशिक नवाज, अकबर उतरादी, सजाद सम्मो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ईंदड़ महीने जी 10-11 मार्च ते ऑनर कयो वेंदो। ही मेगा सोप सीरियल आहे 200 किस्तुनि खां वधीक हलंदड़ ड्रामो, जेको सिंध वासियुनि जी दिलुनि ते राज कंदड़
ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु बेशुमार अदाकारनि ऐं बहितरीन किरदारनि ते मुश्तमिल आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिंध जे बहितरीन अदाकारनि जे बहितरीन किरदारनि सां जुड़ियल हिकु अहिड़ी कहाणी आहे जंहिंमें अव्हां पंहिंजे मसइलनि ऐं पंहिंजे मसाइल खे ॾिसी सघंदा ऐं उन जो हल भी ॻोल्हे सघंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ना सिर्फ़ मज़ा एक्शन ट्रेजिडी बल्कि इस्लाह भी आहे। उहा इस्लाह इहा आहे, हिन वक़्तु माशरे में केतिरियूं ई बुरायूं जनम वठनि थियूं, केतिरा ई मर्ज़ मोज़ी बणिजी असांजी ज़िंदगी में दाख़िल थी असांजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾे थी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी केतिरनि ई मज़लूमनि जूं कहाणियूं शामिल आहिनि, केतिरनि ई मासूम नियाणियुनि जा ॾुख दर्द ऐं सूर वंडियल आहिनि, केतिरनि ई नौजवाननि जे इश्क जी इंतहा ऐं प्रेम कथा जूं कहाणियूं जुड़ियल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलंदो 10 मार्च या 11 मार्च ते असांजी HD टीम जी मैनेजमेंट भरपूर तयारियूं करे रही आहे। तमामु जल्द ही ड्रामो अव्हां जी नज़र हूंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिर्फ़ असांजी HD TV ते हलंदो। असांजी HD TV अव्हां जी पंहिंजी टीवी आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां भी पंहिंजी ख्वाहिश या पंहिंजे फ़न खे ज़ाहिर करणु चाहियो पिया, जेकॾहिं अव्हां जे अंदरि हिकु बहितरीन सलाहियत आहे, जेकॾहिं अव्हां जे अंदरि में हिकु सुठो अदाकार आहे, त अचो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हां जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। अव्हां स्क्रीन ते ॾिनल 0302390181 ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं फ़ोटो गडवाइस बि ॾींदा त असां ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। असां हिकु बहितरीन सलाहियत जा मालिक आहियूं। असांजे अंदरि भी अदाकारी जा जौहर आहिनि, असांजे अंदरि भी अदाकारी जो टैलेंट ज़ाबित आहे। सो अव्हां असां ॾे वॉइस कंदा, असां अव्हां सां ज़रूरु राब्तो कंदासूं। इंशाल्लाह असांजी HD TV जी टीम अव्हां खे ज़हर थी वई ज़िंदगी मेगा सोप सीरियल सिंधी में ज़रूरु शामिल कंदी जेकॾहिं अव्हां हक़दार हूंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ईंदड़ महीने जी 10-11 मार्च ते ऑनियर कयो वेंदो। मेगा सोप सीरियल आहे, सम्झी सघो था केतिरा न बहितरीन अदाकार शामिल हूंदा। मेगा सोप सीरियल जो मतिलबु आहे सभ खां वॾी बजट में ठहंदड़ सोप सीरियल। ज़हर थी वई ज़िंदगी, ज़हर थी वई ज़िंदगी केतिरनि ई मज़लूमनि जूं कहाणियूं जुड़ियल आहिनि, केतिरनि ई मासूम नियाणियुनि जूं कहाणियूं लिखियल आहिनि, केतिरनि ई सूर सलींदे नौजवाननि जूं आपघातूं लिखियल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ॾुख दर्द सूर एक्शन ऐं मज़ा सां भरपूर कहाणियूं आहिनि। केतिरनि ई किरदारनि में अव्हां खे पंहिंजा किरदार नज़र ईंदा। एक तरफ़ मशरक़ी तहज़ीब खे ज़िंदा रखण वारी मज़लूम सदोरी ऐं ॿी तरफ़ मग़रिबी तहज़ीब अपनाइण वारी अपाहाइज रूबी जेका पंहिंजे पोढ़े पीउ जो मोहब्बत जो नाजाइज़ फ़ाइदो वठी शहर जूं आज़ाद रातिनि में पंहिंजूं ज़िंदगियूं कहिड़े नमूने सां गुज़ारे पई। सो उहे सभु कहाणियूं हर किरदारनि सां जुड़ियल लिखियल कहाणियूं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में शामिल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो अव्हां जो बहितरीन ऐं मनपसंद ड्रामो। इंशाअल्लाह असांजी कोशिशि आहे त असांजी HD TV ते ठहंदड़ ही ड्रामो अव्हां खे तमामु सुठो लॻे। अव्हां जो इंतज़ारु, अव्हां जी मोहब्बत, बेपनाह मोहब्बत सिंध ॾेह तोड़े परॾेह, लाड़काणो, ठठो, बदीन, शिकारपुर, सखर, जैकबाबाद, शदादकोट, सेवण, दादू, मोरो, हैदराबाद, कराची, घोटकी, अलाए किथां किथां पूरी सिंध मां ना सिर्फ़ मर्द बल्कि असां जूं अदड़ियूं भी असांखे कॉल करे पुछा करे रहियूं आहिनि त ईंदड़ नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी असांजे मनपसंद अदाकार रबन जो, असांजे मनपसंद अदाकार अब्बास गुल जो, असांजे मनपसंद अदाकार आज़म मैंगल जो, असांजी मनपसंद अदाकारा मीरा जो, असांजी बहितरीन अदाकारा लाइबा जो कॾहिं ड्रामो हलंदो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हां जा बहितरीन किरदार, अव्हां जा बहितरीन सुठा अदाकार ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में पंहिंजी बहितरीन परफॉर्मेंस करे रहिया आहिनि। जेकॾहिं अव्हां हिन ड्रामे में शामिल थियणु चाहियो पिया, अव्हां खे भी मौक़ो मिले पियो। असांजी HD TV जी टीम ज़हर थी वई मेगा सोप सीरियल में न्यू टैलेंट ऐं नौजवान बासलाहियत बाशऊर माण्हुनि लाइ दरवाज़ा हमेशह लाइ खोले रखिया आहिनि। ही को 50 या 100 किस्तुनि जो ड्रामो न पर मेगा सोप सीरियल आहे। इंशाअल्लाह अव्हां जे
तावन सां अवांजी मनपसंद अदाकारनि से तावन सां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो मेगा सोप सीरियल सिंध जी साबित थींदी। इंशाअल्लाह ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अवांजा बेहतरीन किरदार अवांजा बेहतरीन अदाकार बखूब निभाए रहिया आहिनि। ना सिर्फ़ अकबर उतराती जिन बाबा आशिक नवाज़ फनकार फटाको ऐं मुंशी सजाद समो तमामु बेहतरीन कॉमेडी मज़ा सां भरपूर कई आहे। जेकॾहिं अव्हां ॾिसंदा त अव्हां बि दंग रहिजी वेंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बेहतरीन अदाकारनि सां गॾोगॾु बेहतरीन अदाकाराऊं बि शामिल आहिनि, जंहिंमें रिमशा शहज़ादी जंहिंखे अव्हां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो, जेका ज़हर ज़िंदगी ड्रामे में मीरा जो किरदारु निभाए पई ऐं उन सां गॾोगॾु कमाल खान जो किरदारु बि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में साॻियो ई आहे। असां ग़रीबनि ऐं मज़लूमनि जे मथां वोट जे बहाने ते असांखे विकिरो कंदड़ उहे सियासतदान जेके ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में असांजे मथां हिकु तरफ़ त सायो बणिजी असांजी मदद कनि पिया ऐं ॿी तरफ़ असांजे वोट ऐं आंगूठे जे निशान वठी करे पंहिंजी अयाश रातियुनि खे सींगारण लाइ केतिरियूं न चालबाज़ियूं खेॾनि पिया। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बेहतरीन अदाकार ऐं बेहतरीन किरदार सां गॾु हिकु सिंध जे नाले वारे शाइर जी ही कहाणी आहे जंहिंजो नालो आहे बका मोहम्मद। बका मोहम्मद जो बेहतरीन गानो जंहिं शमन अली मीर अली ॻायो, रात ख़ामोशा चंड मधोशा वारनि में वेड़ मूंखे बसि वञण वारो होशा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में एक्शन सिंधी मज़ाया ऐं भरपूर कहाणियूं ऐं असांजे माशरे ते ठहंदड़ केतिरनि ई बुरायूं जंहिं बुराइनि जी हेल्प सां बुराइनि जी मदद सां असांजे जिस्म में असांजी ज़िंदगी में घिरी करे असांजी ज़िंदगी ज़हर बणाइण में उन्हनि जो अहम किरदारु आहे। सूद वबा जहिड़ी बीमारियूं असांखे विकिरो करे चुकियूं आहिनि। कर्ज़ में मक़रूज़ उहे शख़्स जेके रोज़ आपघातुनि जो शिकार आहिनि, इश्क में मुबतला उहे मोज़ी मर्ज़ जा मरीज़ जेके आपघातुनि जा शिकार आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में केतिरनि ई सूरनि खे सलींदे सलींदे पंहिंजी ज़िंदगी ज़हर बणाए पाण खे लाॾाणे जो हवालो कनि पिया। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में न्यू टैलेंट बि आहे, नवां अदाकार बि आहिनि। जेकॾहिं असांजे स्क्रीन ते ॾिनल नंबर ते जिन्हनि राब्तो कयो उहे दोस्त पंहिंजी महिनतुनि सां अव्हांजे साम्हूं पंहिंजी बहितरीन सलाहियतुनि सां बि अव्हांजे साम्हूं ईंदा। ना सिर्फ़ु सीनियर अदाकार पर असांजी HD TV जी टीम जूनियर अदाकारनि खे बि हिन ड्रामे में भरपूर साॻियो ई मौक़ो ॾिनो आहे। ना अॻे पोइ पल के बराबरि जो किरदारु कंदड़ उहे दोस्त जेके सिंध में बेहतरीन टैलेंट जा हक़दार आहिनि, जंहिं पंहिंजी बहितरीन सलाहियतुनि खे ज़ाहिर करण लाइ असांजी स्क्रीन जे ॾिनल नंबर 03023901 ते व्हाट्सअप करे पंहिंजो फ़ोटू वॉइस करे पंहिंजी सॼी डिटेल ॾिनी ऐं उन सां गॾु असां उन्हनि सां राब्तो कयोसीं ऐं उहे असांजी HD TV जी मेगा सोप सीरियल सिंधी में जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो जेको एडिटिंग जे मरहाल में हले पियो। सो इंशाअल्लाह तमामु जल्द ही ड्रामो अव्हांजे साम्हूं हूंदो। जेकॾहिं अव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त असांजी HD TV जी टीम ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी मेगा सोप सीरियल जा दरवाज़ा अव्हांजे लाइ हमेशह जे लाइ खुलियल रहंदा।